أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. كل الطعام كان حلا لبني إسرائيل إلا ما حرم إسرائيل على نفسه من قبل أن تنزل التوراة. قل فأتوا بالتوراة فاتلوها إن كنتم صادقين. فمن افترى على الله الكذب من بعد ذلك فأولئك هم الظالمون. قل صدق الله فاتبعوا ملة إبراهيم حنيفا وما كان من المشركين. صدق الله العلي العظيم. درود الشريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی جا تو اساں جے مٿاں انا گणیا کرم ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। चौथों सिपारो सूरत आल इमरान आयत नंबर 94-95। अल्लाह तबारक व ताला इन आयतुनि जे अंदर यहूदियुनि जे हिकिड़े एतराज़ जो जवाब बयान फरमायो आहे, जेको यहूदियुनि जो एतराज़ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे ज़ात जे मथां हो। हिननि आयतुनि जो गुज़रियल आयत सां रब्त ही आहे त गुज़रियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला काफ़रनि जे मुतालिक़ फरमायो हो त जेके कुफ़र जे हालत में माण्हू मरी था वञनि पोइ न क़यामत जे ॾींहुं उहे असांखे ज़मीन सॼी जो सॼी सोन जी भरियल ॾींदा न त बि असां हुनजी जान कोन छॾींदासीं, इहो फिदियो हुन खां क़बूल कोन कंदासीं। हिकु त ज़मीन सोन जी भरियल कंहिंखे मिलंदी कोन, अहिड़ी सूरत ई कान हूंदी, हर को हथे ख़ाली ईंदो। पर जेकॾहिं बफ़र्ज़ महाल ईअं कजे ऐं हू असांखे ॾियनि त बि असां परवाह न कंदासीं, हुनजी क़बूलियत जी सज़ा ॾींदासीं, कोई बचाए बि न सघंदो। जंहिं मां सबक़ मिलियो हो इहो त माल दुनिया में जंहिं माण्हू वटि आहे उहो माल जेकॾहिं ईमान इस्लाम जे हालत में आहे ऐं उनखे ख़र्च करे वियो त उहो क़ीमती आहे, पर जे ईअं कुफ़र जे हालत में मरी वियो त इहो माल बि हुनजे कम जो कोन्हे। पोइ पोयां ॿी आयत में 92 नंबर आयत में अल्लाह तबारक व ताला चिटनि लफ़्ज़नि में फरमायो त जेका प्यारी शइ हुजेव उहा मुंहिंजे नाले ते ख़र्च कयो, मिस्किननि ग़रीबनि खे ॾियो। जंहिंमें साहबनि सगोरनि जा खोड़ सारा मिसाल बयान कया विया। कंहिं पंहिंजो बाग़ ॾिनो, कंहिं पंहिंजी ज़मीन ॾिनी, कंहिं पंहिंजूं बानियूं ॾिनियूं, सदके में आज़ादु करे छॾियूं, अल्लाह जे नाले ते करे छॾियूं। इहे सभु मिसाल हिन ख़ातिर ॾिना विया त ईमान इस्लाम जे हालत में जेको अल्लाह जे नाले ते सदको कंदो माल उनजो इहो क़बूल आहे ऐं उहो हुजे बि प्यारी महबूब पसंदीदा शइ, कसी को जी फालतू वांदी बेकार बि न हुजे। कुफ़र जे हालत में जेको मरी वियो उहो माल ॾींदो त हुनजो क़बूल न कंदासीं, जहिड़ो जाॻंदो ईमान जे हालत में माल ख़र्च करे क़बूल आहे। पोइ हाणे अल्लाह तबारक व ताला यहूदियुनि जे इन्हनि गुज़रियल हरकतुनि ख़बासतुनि खे बयानु कंदे कंदे अॼोकी आयत में हिकिड़ी ॿी ख़बासत एतराज़ वारी बयानु कई। हाणे हिन आयत जे इन्हनि आयतुनि जे सम्झण खां पहिरियां थोरो हिकिड़ो पस मंज़र, थोरो ख़ुलासो ज़हन जे अंदरि रखो तव्हां त आयतूं आसानीअ सां सम्झ में अची वञनि। उहो हीअ आहे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजे शरीयत मुहम्मदीअ खे क़ुर पाक जे उसूल ऐं क़ानून खे जॾहिं बि बयानु कंदा त बार बार इहो लफ़्ज़ फरमाईंदा त मूंखे पंहिंजे अबे इब्राहिम अलैहिस्सलाम वारी शरीयत लॻभॻि साॻी मूंखे मिली आहे। सेम साॻी त न आई, कुझु अहकाम तब्दील आहिनि, थोरा थका, पर ईअं चऊं त 70% ॼण त साॻी आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम खे जेके
अहकामात शरई तौर ते अल्लाह तबारक व तआला ॾिना हा। शरीयत मुहम्मदीअ में ॼण त 70 सैकड़ो साॻा, कुझु मटाया विया। इहे अल्फाज़ 70 सैकड़ो मां पंहिंजे तरफ़ां थो चवां, हुन में कमी पेशी बि थी सघे थी। अल्लाह ताला कमी पेशी माफ़ फरमाए। हदीस पाक जे अंदरि इहो आहे त अक्सरियत में 70 सैकड़ो लॻभॻि जे करे सम्झण लाइ चयुमि त बहरहाल हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन बार बार जो इहो फरमाईंदा हुआ, मिल्लत अबीकुम इब्राहिम, मूंखे पंहिंजे अबे इब्राहिम अलैहिस्सलाम वारी शरीयत लॻभॻि साॻी मिली आहे। त यहूदियुनि हिन ते एतिराज़ कयो, साईं बाबा तव्हां न चओ था त इब्राहिम अलैहिस्सलाम वारी शरीयत आहे असां वटि? इब्राहिम अलैहिस्सलाम जे शरीयत में त उठ जो गोश्त ऐं उठ जो खीर पीअण हुनजे मथां हराम हो। तव्हां त खाओ था उठ जो गोश्त, ऐं अरब माण्हू शौक़ सां खाईंदा। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने में पसंदीदा गोश्त बि इहो ई हो, बकरीअ जो बि, ऐं हीउ वधीक। त हुननि एतिराज़ खणी चयो तव्हां उठ जो गोश्त खाओ था, ॾाचीअ जो खीर पीओ था, कीअं था चओ त असांजी शरीयत इब्राहिम अलैहिस्सलाम वारी आहे? अल्लाह तबारक व तआला ही आयत नाज़िल फरमाए करे उन्हनि जे एतिराज़ जो रद्द जवाब बयान फरमायो। यादि रखिजो इहे लफ़्ज़ बि त हुज़ूर सलातो सलाम जन कंहिं बि एतिराज़ या कंहिं बि सवाल जो जवाब पंहिंजे तरफ़ खां न ॾींदा हुआ जेसिताईं अल्लाह ताला जे तरफ़ खां क़ुर पाक जी आयत नाज़िल न थिए, हुज़ूर सलातो सलाम जन खे या इल्हामी वही ॿी का न थिए, तेसिताईं जवाब पंहिंजे तरफ़ां न ॾींदा हुआ। जेको बि जवाब हूंदो उहो अल्लाह ताला जे मर्ज़ीअ सां हूंदो। इन हुवा इल्ला वहयुन यूहा। अल्लाह तबारक व तआला फरमायो, सुहिणा नबी इन खे कुझु ॻाल्हियूं चई ॿुधाइजां, पर इन खां पहिरियां हिकिड़ी हक़ीक़त तोखे बि मालूम हुजे। उहा छा आहे? इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे ज़िंदगीअ में बहैसियत नुबुवत जे माण्हुनि खे दावत दीन जी ऐं तबलीग कंदे कंदे अचानक उनखे इर्कुन निसा, जंहिंखे असां खणी सिंधीअ में चऊं कुन रग जो सूर, इन जे लॻभॻि हिकिड़ो सूर आहे इर्कुन निसा, जेको हितां खोड़ीअ पिनीअ खां शुरू थींदो आहे, हीअं ढाक खां थींदो, हीअं हिकिड़े पासे में थींदो आहे, कंहिं बि हिकिड़े पासे में। असां सिंधीअ में हुनखे कुन रग जो सूर चवंदा आहियूं। पुराणे ज़माने में अरबीअ जे इस्तिलाह में शायदि हुनखे इर्कुन निसा इन खे चवंदा हुआ। इब्राहिम अलैहिस्सलाम खे इहो दर्द थियो, ऐं इहो दर्द ज़रा ॾुखियो थींदो आहे, जंहिंखे लॻी वञे त हुनजो उथणु वेहणु खाइणु पीअणु चुरणु मुश्किल थी वेंदो आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम इहा दुआ घुरी त मुंहिंजा अल्लाह साईं, हीउ मुंहिंजो दर्द जेकर न हटी वञे, मां शिफ़ायाब थी वञा, बीमारी ख़तमु थिए मुंहिंजी, त जेका मुंहिंजी महबूब शइ आहे न, उहा मां खाइणु छॾे ॾींदुसि। पंहिंजे खाधे पीते में जेका मुंहिंजी प्यारी शइ आहे उहा खाइणु छॾे ॾींदुसि। ऐं इब्राहिम अलैहिस्सलाम जो उहो दर्द वाक़ई ख़तमु थी वियो, बीमारी ख़तमु थी वई। इब्राहिम अलैहिस्सलाम खे वरी महबूब शइ उठ जो गोश्त ऐं हुनजो खीर हो। इहे ॿई शयूं इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे मथां हराम करे छॾियूं, न खाईंदो। जंहिं मां सम्झ में आयो त शायदि शरीयत इब्राहिमीअ में अहिड़े क़िस्म जी बास बासण, जेका शइ हलाल हुजे उहा पंहिंजे मथां हराम करणु शायदि इजाज़त हुई, न त अल्लाह जो पैगंबर ईअं कोन करे आहे। उम्मत मुहम्मदीअ जे लाइ जेका शरीयत मुहम्मदी थी करे मिली, उन में अहिड़े क़िस्म जी बास बासण हराम आहे, न बासवी मना हुआ। त का अहिड़ी शइ हलाल हुजे पोइ हुनखे माण्हू बास तौर ते बासे, ऐं इहा बास बासण ॼण त शरीयत मुहम्मदी जे एतबार सां हिकु क़िस्म जो कसम आहे। जीअं मिसाल ॾेई वञा सम्झाइण लाइ, हुज़ूर सलातो सलाम जन पंहिंजे ज़िंदगी मुबारक में ग़ालिबन असर जे टे पहिरीं जे निमाज़ खां पोइ जेसिताईं इशा जी निमाज़ थिए, सिज लथे जी निमाज़ थिए, असर टे पहिरीं ऐं सिज लथो मग़रिब, इन विच में हुज़ूर सलातो सलाम जन पंहिंजे घर वारनि जे घरनि मां बीठे बीठे हाल अहवाल मालूम करे वेंदा हुआ। ख़दीजा ख़ैरा, आयशा, सफ़िया, ईअं हिक हिक खां पुछंदा बीठे बीठे हाल अहवाल मालूम कंदा। इत्तिफ़ाक़ सां कंहिं हिकिड़ी घरवारीअ तफ़सील में नथो वञा, ॾिठो त हुज़ूर सलातो सलाम जन खे पाण वटि 2 मिंट वेहारिया, ग़ालिबन बीबी सफ़िया हुई, पाण वटि वेहारिया कंहिं तरह सां, जीअं मूं वटि 2 मिंट वधीक वियनि, त पोइ कीअं वेहंदा, कीअं त कोन वेहंदा। हुज़ूर सलातो सलाम जन इंसाफ़ परस्त आहिनि, घर वारनि सभिनी खे हिकु जहिड़ो टाइम ॾींदा आहिनि।
कंहिंखे वधीक कंहिंखे घटि ईअं कोन कंदा। आयशा सां वधीक प्यारा उहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे, पर मां पाण वटि विहारियां कीअं कयां। हुन छा कयो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॾिठईं त ॻोल्हियईं त कहिड़ी शइ प्यारी आहे। हुज़ूर जन खे माखी, खीर, ख़ुशबू इहे शयूं पसंदि आहिनि। चई हाणे मूं वटि तकिड़ो खीर बि कोन ईंदो, ख़ुशबू अतर बि कोन ई, माखी बि ईंदी। ॻोल्हे माखी हथु कयईं, हुनजो पाणी ठाहियईं मिठो करे। गर्मीअ जी मौसम हुई, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे लाइ उहो पाणी ठाहे इंतज़ार में रखियूं वेठी। हुज़ूर साईं जन जो आया, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे आॾो पेश कई। हुज़ूर जन फरमायो छा आहे? साईं माखीअ जो शरबत आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 2 मिंट वेठा, सुनत मुताबिक़ वॾी मोहबत चाहत सां पसंदीदा शरबतो पीतऊं। पोयां ॿियूं घर वारियूं इंतज़ार में त हुज़ूर जन फौरन ईंदा आहिनि, अॼु थोरी देरि थी आहे। जीअं जो आया, पोयनि घर वारनि मां कंहिं हिकिड़ी घर वारीअ चयो, जॾहिं हुनखे महसूसु थियो त अच्छा सौदा माना हुज़ूर जन वटि अॼु अगामी वई, थोरो हुज़ूर जन खे वधीक पाण वटि विहारे वई। मेणू मयार ॾींदे जीअं थींदो आहे घरेलू, साईं तव्हांजे वात मुबारक मां मग़ाफ़िर जी ख़ुशबू थी अचे। मग़ाफ़िर हिकिड़े खोर खे चइबो आहे जेको नापसंदि आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो न मां मग़ाफ़िर त कोन खाधो आहे, न पीतो आहे, मां माखीअ जो शरबत माखी पीती आहे। जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन महसूसु करे सम्झी विया त हिनखे बि मग़ाफ़िर चवणो कोन हो, पर इन्हनि लफ़्ज़नि में ॼण त चई वई त अॼु तव्हां पंहिंजे घर वारनि जे इंसाफ़ मां कंहिं हिकिड़ीअ खे वधीक वक़्तु ॾिनो आहे। हुज़ूर जन फरमायो अॼु खां पोइ इहा माखी मुंहिंजे मथां हराम आहे, कोन पीअंदुसि। जंहिंजे करे नाइंसाफ़ी थी थिए कोन पीअंदुसि। अल्लाह ताला सूरत तहरीम जी आयत नाज़िल फरमाई, या अय्युहन नबी लिमा तुहर्रिमु मा अहल्लल्लाहु लक तब्तगी मर्ज़ात अज़वाजिक। सोना नबी, जेके शयूं असां तुंहिंजे मथां हलाल कयूं आहिनि, घर वारनि जे पसंदि नापसंदि जे करे असांजे हलाल थियल शयुनि खे हराम छो था कयो। जंहिंखां पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन कसम खे तोड़ियो, कफ़ारो अदा कयो। त हाणे शरीयत मुहम्मदीअ में इहो हुकुम आहे त अगरि कोई माण्हू कसम थो खणे, बांस थो बासे, उन बांस खे कसम चइबो आहे त फलाणो मुंहिंजो कमु हीउ थियो त मां फलाणे माण्हूअ सां ॻाल्हाइणु छॾे ॾींदुसि। हराम आहे कंहिं मुस्लमान सां 3 ॾींहं ताईं न ॻाल्हाइणु, अबे अम्मा सां मिलणु, या पंहिंजे घर वारीअ या पीउ या वॾे भाउ या कहिड़े सां मेल मुलाक़ात या हुनखां खाइणु वठणु ख़तमु कंदुसि। कोई बि पासे थो, जेको कमु शरीयत में हराम आहे न कबो आहे, या जेको कमु शरीयत खाइण पीअण में हलाल शइ कई आहे, हीअ कसम सां पंहिंजे मथां उहो हराम थो करे। शरीयत चवे थी तुंहिंजो इहो कसम त थियो, पर तोड़े करे कफ़ारो अदा करणो पवंदई, असांजे हलाल थियल शइ खे हराम करे न थी रखूं। उन दौर में इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे मथां इहा ॻाल्हि करे विधी। इर्क़ निसा जो सूर आहे, अलाह साईं जे करे इहो दर्द लही वियो त इहा महबूब शइ जेका खाइण पीअण में पसंदि आहे उहा न खाईंदुसि। ॾिठईं त मूंखे गोश्त ऐं उठ जो गोश्त हुनजो खीर पसंदि आहे, उहा खाइणु छॾे ॾिनई, पंहिंजे मथां हराम करे छॾियईं। उन दौर में उन शरीयत में शायदि इजाज़त हुई, तॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम कयो, न त अलाह जो पैगंबर ईअं न करे आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे ज़िंदगीअ में उठ जो गोश्त ऐं ॾाचीअ जो खीर पिणु छॾे ॾिनो। बाक़ी जेका सॼी क़ौम बनी इसराइल जी हुई, उन जे अहकाम शरीयत में सभिनी जे लाइ हलाल हो, सभिनी जे लाइ गोश्त खाइण बि हलाल हो, उठ जो ॾाचीअ जो खीर पीअण बि हलाल हो। इब्राहिम अलैहिस्सलाम पाण न पीअंदो, छो त हुन हिकिड़ी बासे छॾी उन एतबार सां। इब्राहिम अलैहिस्सलाम जेसिताईं जीअरो अमल कंदो रहियो, वफ़ात खां पोइ संदसि औलाद इब्राहिम याकूब अलैहिस्सलाम, मां इब्राहिम अलैहिस्सलाम थो चवां याकूब अलैहिस्सलाम, नऊज़ बिल्लाह, मूंखां लफ़्ज़ जी ग़लती आई। याकूब अलैहिस्सलाम जो हिकिड़ो नालो इसराइल बि हो। याकूब अलैहिस्सलाम जे वफ़ात खां पोइ संदसि औलाद जेका बनी इसराइल सॾिजण लॻी। घर जा भाती जेके हा उहे बि एतिराम कंदे उठ जो गोश्त बि न खाईंदा हुआ ऐं ॾाचीअ जो खीर बि न पीअंदा हुआ, घर जा भाती। बाक़ी सॼी क़ौम जेका हुनजी हुई, उम्मत जेका हुई, उन्हनि सभिनी जे लाइ उठ जो गोश्त बि ऐं ॾाचीअ जो खीर बि जाइज़ हो, हलालो, खाईंदा पीअंदा वठंदा हुआ। हिननि हाणे मके जे यहूदियुनि ऐं नसराननि एतिराज़ कयो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते। तव्हां चओ था त मिलत अबीकुम इब्राहिम अलैहिस्सलाम याकूब अलैहिस्सलाम जो औलाद आहे, इब्राहिम अलैहिस्सलाम याकूब अलैहिस्सलाम जो औलाद आहे, ऐं याकूब अलैहिस्सलाम जी सुन्नत ज़िंदह कंदे इब्राहिम अलैहिस्सलाम वारा गोश्त उठ जो
ऐं ॾाची जो खीर कोन पीअंदा, तव्हां त पियो था, कीअं था चओ त असां इब्राहिम अलैहिस्सलाम शरीयत ते आहियूं? सुवाल सम्झ में अची वियो, ख़ुलासो ज़हन में अची वियो। हाणे तर्जुमो कयूं, ॾिसजो। अल्लाह तबारक व तआला फरमायो, कुल्लु ताम कान हिल्लल लिबनी इसराईल, हर ताम जेको हलाल हो लिबनी इसराईल, बनी इसराईल वारनि जे लाइ बि उहो ई हलाल हो। कंहिं चयो तव्हांखे बनी इसराईल वारनि जे लाइ उट ऐं ॾाचीअ जो खीर, उट जो गोश्त हराम हो? बनी इसराईल वारनि जे लाइ हर हलाल शइ हलाल हुई, हर खाधे वारी शइ हलाल हुई। इल्ला मा हर्रम इसराईल, हा सवाइ उन जे जेका याकूब अलैहिस्सलाम पाण ते हराम कई हुई, उहा हिन वजह जे करे। मिन क़ब्ल अन तुनज़्ज़ल तौरात, ऐं इहो याकूब अलैहिस्सलाम जो पंहिंजे मथां हराम करण वारो अमल बे उन वक़्तु हो जेसि ताईं अञा तौरात मूसा अलैहिस्सलाम खे न मिलियो। माना ॾिसो, याकूब अलैहिस्सलाम उन जे औलाद में इसहाक अलैहिस्सलाम, इस्माइल अलैहिस्सलाम, पोइ अॻिते हली करे उन खां पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे मथां जेसि ताईं तौरात नाज़िल थियो आहे, पोइ तौरात जे अंदरि अल्लाह तबारक व तआला इहे सभु शयूं जेके हराम हुयूं उहे वरी हलाल करे छॾियूं। हाणे तौरात जे नाज़िल थियण खां पहिरियां याकूब अलैहिस्सलाम जा इहे अमल हा, सो बि हुन जा पंहिंजे ज़ात जे बारे में को शरई हुकुम कोन हो। अल्लाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॼाण ॾींदे, इल्मु ॾींदे फरमायो, सोना नबी हर खाधो जेको हलाल आहे बनी इसराईल वारनि जे लाइ बि हलाल हो। हा, याकूब अलैहिस्सलाम जेका शइ पंहिंजे मथां हराम कई उहा उन जे मथां रुॻो हराम हुई, ॿियनि सभिनी जे लाइ हलाल हुई। इहो याकूब अलैहिस्सलाम जो अमल बि तेसि ताईं हो जेसि ताईं तौरात अञा नाज़िल न थियो। अञा तौरात नाज़िल न थियो, त पोइ तौरात नाज़िल थियो त पोइ ज़ाहिर आहे उन में कुझु अहकाम याकूब अलैहिस्सलाम वारा मटाया विया, इब्राहिम अलैहिस्सलाम वारा कुझु अहकाम कुझु मट सट कया विया। पोइ हाणे सोना नबी इहा तुंहिंजे मालूमात में ॻाल्हि अची वई। हाणे तूं हिननि खे मके जे यहूदनि खे चओ, जेकॾहिं तव्हां चओ था त इब्राहिम अलैहिस्सलाम जे मथां गोश्त उठ जो ऐं ॾाचीअ जो खीर हराम हो, असां खणी उम्मत मुहम्मदीअ वारा खाऊं पियूं था, त पोइ तव्हां भला तौरात में ज़रूर इहा ॻाल्हि लिखियल हूंदी, कुल फ़ातू बितौरात। सोना नबी पोइ तूं चए न, खणी अचो तौरात, फ़तलू आहे, पढ़ो तौरात खे, ॾेखारियो हुन में लिखियल आहे, इन कुंतुम सादिकीन, जे सच आओ त ॾेखारियो, पढ़ो। तौरात में आहे ई कोन, जॾहिं लिखियल ई कोन्हे पोइ तव्हां इहो मसाइलो किथां आंदो? माना तौरात जे नाज़िल थियण खां पहिरियां उहो मसइलो तौरात जो आयो त उन्हनि शयुनि खे ख़तमु करे सभिनी खे हलाल करे छॾियईं। हाणे अल्लाह से फरमाए थो, यहूदी त ताबेदार आहिनि तौरात जा, न खणी अचनि तौरात तोखे ॾेखारनि। तौरात में इहा शइ लिखियल कोन्हे का, तुंहिंजे मथां एतिराज़ कीअं था कनि? फमन इफ्तरा अलल्लाहिल कज़िब, हाणे हुननि इहा चैलेंज क़बूल ई न कई, छो त तौरात में लिखियल कोन हो, तौरात खणी ई न आया। पोइ अल्लाह तबारक व तआला फरमायो, पोइ जेको न अल्लाह ताला जे ज़ात ते कूड़ हणे, मिन बाद ज़ालिक, इन एॾी सारी ॻाल्हि जे वज़ाहत दलील चैलेंज सम्झाइण खां पोइ बि जेको अल्लाह ताला जे ज़ात ते कूड़ हणे, औलाइक हुमुज़ ज़ालिमून, पोइ उहे ज़ालिम आहिनि, पोइ उहे नाइंसाफ़ आहिनि, इहे नाइंसाफ़ी था कनि। सोना नबी तोखे हरू भरू उबतियूं सुबतियूं अजायूं ॻाल्हियूं करे तूं जे मशीनरीअ में, दीन जे दावत ऐं तबलीग वारे मशीनरीअ में रुकावट विझण जी कोशिशि था कनि। तव्हांजे मथां एतिराज़ात करे ॿियनि माण्हुनि जे ज़हन में शक शुबो पैदा था कनि, जीअं माण्हू धड़ाधड़ मुस्लमान था थियनि, उहे रुकिजी वञनि। या तव्हांजे तालीम ऐं दीन जे तबलीग जो एॾो वॾो असरु आहे जो माण्हुनि ते तव्हांजे ज़बान जो एॾो असरु थो थिए, जेको हिकु दफ़ो ॿुधे थो न ठरी थो वञे। हे शक शुबा था पैदा कनि रुॻो सवाल करे, जीअं तव्हांजे ज़बान मुबारक में जेको मिठा जो असरु असां रखियो आहे उनखे घटि करे विझनि। अल्लाह ताला फरमायो, औलाइक हुमुज़ ज़ालिमून, इहे नाइंसाफ़ आहिनि, इहे ज़ालिम आहिनि। कुल सदक़ल्लाह, सोना नबी तो उन्हनि खे यहूदनि ऐं नसराननि खे चओ, अल्लाह सच चयो आहे। छा सच चयो आहे? इहे सभु शयूं जेके हलाल आहिनि उहे खाओ, जेके हराम आहिनि उन्हनि खां मुड़ी वञो। अल्लाह ताला चयो आहे, तौरात में बि उहा ॻाल्हि लिखियल आहे, असां बि हुनजा पाबंद, उहो ई हुकुम क़ुर पाक में बि आहे, इंजील में बि हुयो, क़ुर पाक में बि आहे, असां बि हुनजा पाबंद आहियूं। बिल्कुलु ईअं ज़बूर में बि हुयो, क़ुर पाक में बि अहकाम हुनजा आहिनि, असां बि हुनजा पाबंद आहियूं। अल्लाह तबारक व तआला सच चयो आहे, फत्तबिऊ मिल्लत इब्राहिम हनीफ़ा, इब्राहिम अलैहिस्सलाम जे शरीयत दीन जी ताबेदारी कयो। इब्राहिम अलैहिस्सलाम वारो दीन शरीयत असां वटि आहे, तव्हां हुनजी ताबेदारी कयो। अल्लाह ताला सच चयो आहे, वमा कान मिनल मुशरिकीन, इब्राहिम अलैहिस्सलाम मुशरिकनि मां न हो। इब्राहिम अलैहिस्सलाम जो दीन हेॾे होॾे लड़ियल न हो, सिधो
हनीफा सिद्धो सहो मुशरिकनि वांगुरु लाड़ियल साड़ियल कोन हो जो ॿी का शइ हथ राधू हुन में मिक्स थियल हुजे या हुन मां के क़ीमती शयूं वरी कढी करे हुनखे महदूद कयो वियो हुजे। जीअं तव्हां तौरात खे मटाए छॾियो, क़ीमती आयतूं कढी छॾियूं ऐं वरी पंहिंजे ज़रूरत मुताबिक़ ॿियूं हथ राधूं कुझु आयतूं मिक्स करे छॾियूं, पोइ चयो त इहो तौरात आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम जो दीन ईअं कोन हो, उहो हनीफ़ा दीन हो, हेॾे होॾे लड़ियल मिक्स मिलावट वारो चलन कोन हो। वमा कान मिनल मुशरिकीन, न के मुशरिकनि मां हो। हाणे असां वटि जेको दीन आहे उहो मिलत इब्राहिमी आहे, उनजी ताबेदारी कयो। हाणे ज़ाहिरी क़ुरान पाक जे आयतुनि खे तर्जुमो ऐं ख़ुलासो जॾहिं पढ़ियोसीं त हीअ ॻाल्हि सम्झ में आई त यहूदी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां तरह तरह एतिराज़ करे, सुवाल करे, जवाब वठी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे नऊज़ बिल्लाह पंहिंजे मशीनरीअ में मुंझाइण, नऊज़ बिल्लाह रुकावट बणजण जी कोशिशि कंदा आया। हुननि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे आसानी सां दीन जो, तालीम जो कमु, तबलीग जो कमु करणु कोन ॾिनो। हुनजी मशीनरी इहा हुई, जीअं आयतुनि मां ज़ाहिरी तौर ते मालूम थिए थो। ऐं हू वॾा वॾा दलील ॾियनि पिया हथ जा घड़ियल, ऐं अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे दलीलनि खे रद्द करण जे लाइ क़ुरान पाक जूं चिटियूं आयतूं नाज़िल फरमाए, ज़ाहिरी आयतुनि जो ख़ुलासो। गहराईअ सां जॾहिं ॾिठोसीं त क़ुरान पाक हिकिड़ो ज़बरदस्त असांखे सबक़ ॾिनो उम्मत मुहम्मदीअ खे। वरना त क़ुरान पाक को तारीख़ जो किताब कोन्हे जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां उन दौर में जेके ॻाल्हियूं थियूं हुजनि तारीख़ी तौर ते क़ुरान पाक उन ॻाल्हियुनि खे ॿुधाए छॾे। न न न, क़ुरान पाक रुॻो तारीख़ जो किताब न आहे, या क़ुरान पाक को डाइजेस्ट कहाणी जो किताब बि कोन्हे जो हुनखे पढ़ी करे हुन मां मज़ो वठिजे, लुत्फ़ अंदोज़ थिए, घड़ी खनि वेही मज़ो वठिजे। न न न, ईअं बि कोन्हे। क़ुरान पाक निज़ाम हयात आहे, तव्हां असांजे लाइ वॾी तालीम आहे, वॾो सबक़ रखियल आहे, क़यामत ताईं ईंदड़ इंसाननि जे लाइ रहनुमाई आहे। चलो इन्हनि आयतुनि मां हिकिड़ो को सबक़ जेको सम्झ में आयो, उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, दीन इस्लाम जे तालीम तबलीग में रुकावट विझणु यहूदियुनि जो कमु हो, जेको क़ुरान पाक जे आयत मां मालूम थियो। हिन वक़्तु दुनिया जे ज़िंदगीअ में हर माण्हू या त ख़ुदि दीनदार हुजे, दीन जो, तबलीग जो, तालीम जो कमु करे, जहिड़ीअ बि तरह सां करे सघे। मेंबर मुसल्ले ते वेही करे कागज़ कलम सां लिखी करे किताब दीन तालीम जो, दीन जो कमु करे, बाज़ार में वेही करे कानून शरीयत मुताबिक़ वापार कारोबार करे, कोर्ट में वेही करे शरीयत कानून मुताबिक़ इंसाफ़ जो बोलबाला करे, दुनिया जे कहिड़े बि इदारे में मुंसलिक थी करे शरीयत जो कमु करे, दीन जो कमु आहे। सिर्फ़ पटके ऐं दाढ़ीअ सां मेंबर ऐं मुसल्ले वारो कमु या जमात जे साथियुनि वारो कमु सिर्फ़ इहो दीन न आहे। दीन जा आम सुतून इहे आहिनि, पर हर तबिके में वञी करे दीनदारीअ सां कारोबार कजे, दीनदारीअ सां मुलाज़मत कजे, शरई कानून सां कोर्ट के कानून खे इस्तेमालु कजे। इहे सभु जो सभु दीन जा कम आहिनि। पोइ जेको माण्हू न उते इन्हनि कमनि में रुकावट विझे, दीन जे अमल खे नाफ़िज़ करण में हे रुकावट थो विझे, उहो सम्झी छॾे त दीन जे मुक़ाबले में रुकावट विझणु यहूदियुनि जो कमु हो। रुकावट विझणु यहूदियुनि जो कमु हो। मुस्लमान पंहिंजे जीअं में झाती पाईंदो वञे, मुंहिंजे मथां लाज़िम हो त मां दीनदार थियां, दीन जो कमु कयां। पोइ जहिड़ी बि डिपार्टमेंट में हुजां, जिथे बि हुजां, जहिड़े इदारे में हुजां, जंहिं बि तरह जो कमु कयां त दीन खे वठां, दीन खे अवलियत ॾियां। पर जेकॾहिं इहो नथो करे सघां त कम से कम ॿिया जेके कमु दीन जो कनि था उन्हनि जे ॾाढो रुकावट त न बणिजां। जे रुकावट बणिजंदुसि त पोइ अॼोके दौर में मुंहिंजो किरदारु उन दौर में यहूदियुनि जो किरदारु साॻियो ई आहे। जॾहिं यहूदियुनि जो किरदारु साॻियो आहे त पोइ क़ुरान पाक कुझु आयतूं अॻिते हुननि जे मथां लानत करे आयो आहे यहूदियुनि जे मथां। अॼु जेकॾहिं मुंहिंजो किरदारु यहूदियुनि वारो थी पियो त अल्लाहु अकबर, मुंहिंजे मथां बि इहा लानत पवंदी। क़ुरान पाक जे रिनायतुनि मां मुस्लमान खे सिखणो पवंदो, जे नथो सिखे त हड़ वेंदसि हली। दीन जो वॾो वसी मैदान आहे। सिर्फ़ ही न आहे मस्जिद ऐं मदरसे वारो, दाढ़ी ऐं पटकी वारो, सिर्फ़ इहो न आहे। कोई बिना दाढ़ीअ जे आहे न, जंहिं बि इदारे मां उते पंहिंजे दीन खे मज़बूत रखे, कूड़ी शाहिदी न ॾे, नज़र खे ग़लति इस्तेमालु न करे, व्याज ऐं कारोबार में वादीअ वारा कम, नाफ़रमानी वारा कम न करे, ज़ालिम न बणिजे कंहिं बि ॻाल्हि में, हलाल सां, शरीयत जे कानून सां मुलाज़मत पंहिंजी करे थो त उनजो हक़ अदा करे, तनख़्वाह वठे थो त हक़ अदा करे, न त न वठे। इहे सभु शयूं शरीयत ऐं दीन जे मसाइलनि में शुमार आहिनि। अल्लाह ताला तव्हां असांखे सही सम्झ नसीब फरमाए। अल्लाह पाक तव्हां असांजे ॿुधण ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए।
आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल